शिकारपुर शहर जा रोड ऐं रस्ता गंदगी ऐं गंदे पाणी जे वरचड़ियल आहिनि। अचो त माण्हुनि खां पुछूं था त हिन गंदगी ऐं गंदे पाणी जो ज़िम्मेवार केरु आहे। 2-3 महीननि खां हे कमु हलंदड़ वॾनि माण्हुनि जे असर सूख सां पहिरियों कमु बंदि लॻो पियो। हाणे गवर्नमेंट पंहिंजे ताक़त सां वरी हे कमु स्टार्ट करायो आहे। जेसि ताणी कंप्लीट थिए त मसइलो हल थिए, न त सभिनि जे लाइ अज़ाब आहे। तक़रीबन न थियो आहे, 2-2.5 साल 3 साल थी विया आहिनि। किथे बि कहिड़ी बि शिकारपुरी जॻह आहे का साफ़ सेफ न आहे। किथे बि वञो, किथे बि ॾिसो तव्हां, इहो कचिरे वारो पाणी बीठो ई बीठो आहे। सभु असांजा मिनिस्टर जेके बि आहिनि सभु पंहिंजो एसिन में मज़ा था वठनि, पर हिते ध्यानु कंहिंजो बि कोन्हे। तक़रीबन 6 महीना खनि थी विया आहिनि, पाणी बींदो ई बींदो आहे हिन रोड तां, कॾहिं ख़तम ई न थियो आहे पाणी। सॼा घर रस्ता 4-5 स्कूल आहिनि, ॿार नथा अची सघनि, रस्तो बंदि लॻो पियो आहे। तक़रीबन सालनि जो, पर तक़रीबन 2-2.5 महीननि खां पोइ जॾहिं नालो ठहे पियो त नाले जे दौरान हिननि चयो त असांखे हर चीज़ सेट करे ॾींदासीं। हाणे नालो त ठही वियो, वरी कचिरो हिते पियो, कचिरो बि असां पाण खणायोसीं। असां पंहिंजे पैसा ॾेई करे हर शइ सफ़ाई पाण था करायूं पिया। कोई न भंगी थो अचे, न को हिते सफ़ाई करण वारो आहे, न को बुहाई ॾियण वारो, कोई बि कोन थो अचे पियो। न बुहारीअ वारो ईंदो आहे, न नाली सफ़ा करण वारो ईंदो आहे। असां पैसा माण्हुनि भंगियुनि खे वठी पैसा ॾेई ऐं सफ़ा कराईंदा आहियूं। पूरो असांखे जेको म्यूनिसिपल जो चेयरमैन साहब आहे असां सां कोई तावन नथो करे, कंहिं बि मामले में न कंहिं नाली जे लाइ, न का को जेके असांजा कम आहिनि, फंड आहिनि, उन्हनि बि कंहिं तरीक़े सां असां काॾो बि मुंहुं नथो ॾिए। जेके आहिनि इहे जेके शहर जा भंगी रखियल, उहे बि पंहिंजे मर्ज़ी सां रखिया अथई। 200 माण्हू भर्ती कयो अथई, पर नज़र त कोई बि नथो अचे जेके पंहिंजा प्राइवेट माण्हू कया अथई। जीअं त नाज़रीन, शिकारपुर वासियुनि जो चवणु आहे त शिकारपुर में केतिरनि सालनि खां वठी रोडनि रस्तनि ते गंदो पाणी बीठल हूंदो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त शिकारपुर जी सार संभाल लही करे जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि जे हवाले सां सफ़ाई जो अहम ख़्यालु रखियो वञे त जीअं शहरवासी साफ़ सुथरे माहौल में रही सघनि। कैमरामैन रफ़ीक सुमरो सां गॾु सारंग बपर्सन, TV न्यूज़ शिकारपुर।